लेकिन शामिल कंदासीं। सेवण जे पानी जी खोट सिंधु दरिया जे किनारे ते एहतजाज गुलन ऐं गीतन सां भेटा पेश कई वई आहे। सान्या वदन गाढ़ी वारी भरसां सिंधु दरिया जे किनारे ते एहतजाज कयो आहे। सान्या वदन जो चवण हो त दरिया ते कब्ज़ो करे सिंधु खे सुकाइण जी कोशिश थी रही आहे। अॻवाननि जो चवण आहे त सिंध में पाणी खोट सबबि माण्हू ॾुखियाईनि खे मोह ॾेई रहिया आहिनि। या ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। सेवण जे पाणी खोट ख़िलाफ़ सिंधु दरिया जे किनारे ते एहतजाज कयो वियो आहे। गुलनि ऐं गीतनि सां भेटा पेश कई वई आहे। सान्या वदन गाड़ी वारी भरसां सिंधु दरिया जे किनारे ते एहतजाज कयो आहे। सान्या वदन जो चवण हो त दरिया ते कब्ज़ो करे सिंधु खे सुकाइण जी कोशिश थी रही आहे। अॻवान जो चवण हो त सिंध में पाणी जी खोट सबबि माण्हू ॾुखियाईनि खे मोह ॾेई रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सेवण मां पाणी खोट ख़िलाफ़ सिंधु दरिया जे किनारे ते एहतजाज कयो वियो आहे। गुलनि ऐं गीतनि सां भेटा पेश कई वई आहे। अपडेट मालूम कंदासीं सेवण जो रिपोर्टर रियाज़ जमाली असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। रियाज़ आगाह कजो, सान्या वदन सिंधुअ खे भेटा पेश कई आहे ऐं एहतजाज कयो आहे। जी बिल्कुल भाउ, सॼे सिंध में जेको हिन वक़्तु पाणी जी सूरत हाल आहे जेको सॼी सिंध सुकी ठोठ थी वई आहे। सिंधु दरिया जे पेट में जेको वारी उॾामे रही आहे। अॼु सेवण जे समाजी तंज़ीम सेवण सुरक्षा फोरम पारां गाड़ी वारी वटि जेको आहे सो सिंधु दरिया ते पहुची करे गुलनि जी ऐं जेके आहे सो गीतनि जी जेका भेटा करे उते जेके दुआ पिणु घुरी वई ऐं सिंधु जे कप ते महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम जेको आहे सो मुनक़िद कयो वियो आहे। गीतनि खे भेटा पेश कई वई आहे। और उन मौक़े ते जेको आहे सो समाजी तंज़ीम जा अॻुवान सोलंगी हाजन मीर हाजन पहावर पोइ जेके ॿियनि जेको आहे सो ख़िताब कंदे चयो आहे त जीअं पाकिस्तान ठहियो आहे त उन वक़्त खां वठी हिन ते जेके पाणी जा मुआहिदा कया विया आहिनि उन हिन ते हिक ते बि अमल न थी सघियो आहे। मुआहिदनि ते अमल न थियण जे करे हिन वक़्तु जेको सिंध सुकी जेको सो बंजर बणिजी वई आहे। जेकर कंहिं बि हिकु मुआहिदे ते जेकॾहिं अमल कयो वञे हा त हिन वक़्तु सिंधु जी इहा हालत न थिए। हिन वक़्तु जेको आहे सो जेके मुख़्तलिफ़ जेके दरिया आहिनि या जेके लिंक आहिनि जेके या पंज आहे जेको आहे पाणी जी वाफ़र मिक़दार मौजूदु आहे। उहे जेके वाफ़र मिक़दार में वहनि था। मतलब जेको आहे पंजाब जो इलाइक़ो ख़ुशहाल आहे, सरसब्ज़ आहे, पर सिंधु जेको आहे सो सुकी वियो आहे। हितां जे जेके माण्हू आहिनि त उहो पंहिंजी जॻह जेको जीवत आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी रियाज़ जमाली तफ़सील ॾिना।